बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। दरस क़ुरान खणी मां अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। अॼु मां अव्हां खे ॾंदनि ऐं हौड़ुनि जे बारे में मालूमात ॾींदुसि, छो जो हर्फ़नि जे अदा थियण में ॾंदनि ऐं हौड़ुनि जो अहम किरदारु आहे। हर इंसान खे 32 ॾंद ऐं हौड़ूं आहिनि। उन्हनि मां फ़क़ति 12 ॾंद आहिनि ऐं बाक़ी 20 हौड़ूं आहिनि। 32 हौड़ुनि ऐं ॾंदनि मां 16 मथे हिसे में ऐं 16 हेठे हिसे में आहिनि। मथे हिसे खे उलिया चइबो आहे ऐं हेठे हिसे खे सुफ़ला चइबो आहे। अचो त सभ खां पहिरीं ॾंदनि खे सम्झूं त साम्हूं वारा 4 ॾंद, 2 मथे हिसे में जंहिंखे सनाया उलिया चइबो आहे, जेको ता ऐं ता जो मखरज आहिनि, ऐं 2 ॾंद हेठे हिसे में जंहिंखे सनाया सुफ़ला चइबो आहे, उहे बि साम्हूं वारा, यानी ही मथियां साम्हूं वारा ऐं हेठियां साम्हूं वारा। इहे मिलाए करे इन्हनि 4 ॾंदनि खे सनाया चइबो आहे। 12 ॾंदनि मां 4 विया, बाक़ी 8 ॾंद। हाणे सनाया उलिया सां बिल्कुलु मिलियल हिकु ॾंद सॼे पासे ऐं हिकु ॾंद खॿे पासे, ऐं अहिड़ी तरह सनाया सुफ़ला सां मिलियल हिकु ॾंद सॼे पासे ऐं हिकु ॾंद खॿे पासे, इहे थिया 4 ॾंद। इन्हनि 4 ॾंदनि खे रुबाइयात चइबो आहे। बक़ाया 8 ॾंदनि मां 4 विया, बाक़ी बचिया 4 ॾंद। हाणे रुबाइयात उलिया सां बिल्कुलु मिलियल हिकु ॾंद सॼे पासे ऐं हिकु ॾंद खॿे पासे, अहिड़ी तरह रुबाइयात सुफ़ला सां मिलियल हिकु ॾंद सॼे पासे ऐं हिकु ॾंद खॿे पासे, इहे थिया 4 ॾंद। इन्हनि 4 ॾंदनि खे अनयाब चइबो आहे। त 12 ॾंद मुकमल थिया ऐं हाणे 20 हौड़ूं। हौड़ुनि खे अज़रास चइबो आहे। हाणे अनयाब उलिया सां बिल्कुलु मिलियल हिकु हौड़ सॼे पासे ऐं हिकु हौड़ खॿे पासे, ऐं अहिड़ी तरह सां अनयाब सुफ़ला सां बिल्कुलु मिलियल हिकु हौड़ सॼे पासे ऐं हिकु हौड़ खॿे पासे, इहे थियूं 4 हौड़ूं। इन्हनि 4 हौड़ुनि खे ज़वाहिक चइबो आहे। 20 हौड़ुनि मां 4 हौड़ूं वयूं, बाक़ी 16 हौड़ूं। हाणे ज़वाहिक उलिया सां बिल्कुलु मिलियल सॼे पासे 3 हौड़ूं ऐं खॿे पासे 3 हौड़ूं, अहिड़ी तरह सां ज़वाहिक सुफ़ला सां मिलियल 3 हौड़ूं सॼे पासे ऐं 3 हौड़ूं खॿे पासे, इहे थियूं 12 हौड़ूं। इन्हनि 12 हौड़ुनि खे तवाहिन चइबो आहे। 16 हौड़ुनि मां 12 हौड़ूं वयूं, बाक़ी बचियूं 4 हौड़ूं। हाणे तवाहिन उलिया सां बिल्कुलु मिलियल हिकु हौड़ सॼे पासे ऐं हिकु हौड़ खॿे पासे, अहिड़ी तरह सां तवाहिन सुफ़ला सां मिलियल हिकु हौड़ सॼे पासे ऐं हिकु हौड़ खॿे पासे, इहे थियूं 4 हौड़ूं। इन्हनि 4 हौड़ुनि खे नवाजिज़ चइबो आहे। 12 ॾंद ऐं 20 हौड़ूं मुकमल थियूं। अवां इन्हनि खे सही तरह सां सम्झो। इंशाअल्लाह वरी नए दर्स में हाज़िर थींदासीं। ख़ुदा हाफ़िज़।